شيء بقدر وغفر الذنوب المستغفرين لا سيما بصغر الذي بإشارته انشق القمر وكان نبيا وبين الماء والطين أبو البشر أفضل البشر محمد أجمل البشر محمد أكمل البشر محمد إمام القبلتين محمد أفضل الرسل وأجمل الرسل وأكمل الرسل وأحسن الرسل وخاتم الأنبياء لا نبي بعده ولا رسول بعد لا كتاب بعد كتاب الله ولا أمة بعد أمة محمد صلى الله عليه وسلم اللهم صل وسلم على جميع أحبابه وأصحابه وأزواجه وأهل بيته وأتباعه أجمعين أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم يا أيها الذين آمنوا توبوا إلى الله توبة نصوحا عسى ربكم أن يكفر عنكم سيئاتكم عسى ربكم أن يكفر عنكم سيئاتكم ويدخلكم جنات تجري من تحتها الأنهار صدق الله مولانا العظيم وصدق بلغنا رسوله النبي الأمي الصادق الأمين ونحن على ذلك لمن الشاهدين والشاكرين والحمد لله رب العالمين إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما दिल जे मोहब्बत सा पाक मुहम्मद करीम सही ते दुरूद शरीफ पढ़ो आवाज़ बुलंद اللهم صل على محمد وعلى آل محمد كما صليت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد اللهم بارك على محمد وعلى آل محمد كما باركت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد दुनिया ने दीन को भुला रखा है दुनिया ने दीन को भुला रखा है उन्हें गफलत की नींद ने सुला रखा है बस इस दौर में खुश नसीब है वो अकबर जिन्होंने कुरान को खुला रखा है कुरान तुझे पढ़ने वाले इस दुनिया में ही न रहे जिनका तू चांद था वो सितारे ही न रहे कदर कुरान दा की जान ए दुनियादार नबी ने कदर कुरान दा ओ जान जेड़े सुते शेर मदीने कुरान पाक में मैंने आंखों से ऐसी तस्वीर देखी बदल दी हजारों की तकदीर देखी इंतहाई वाजिबुल एहतराम उलमाए किराम मुझे मोहतरम दोस्तों बुजुर्गों भाइरों अवा असांजे मथा अल्लाह सी मेहरबानी फरमाई जिंदगी जो अजो को दिहाड़ो अवा पंहिंजे दुनिया जे कमन कारन का फारिग थी इन अजीम दीनी दरसगाह में अवा जो अचण थियो आ मुझे बयान का पहिरियों अवा ऐलान ॿुधो उहे हुफ़ाज़ किराम स्टेज ते अचन जंजी दिस्तार बंदी थींदी जंजी दस्तार फजीलत जो प्रोग्राम एहतमाम
असांजा उलमा असांजा बुजुर्ग अवां जे साम्हूं वेठा आहिनि। जरनैल खैरपुर हजरत अल्लामा सैयद अब्दुल करीम मरी साहब, बिरादर हैदरी हजरत अल्लामा सैयद सनाउल्लाह हैदरी साहब, पंजाब का आयल असांजा मेहमान हजरत मौलाना मुफ्ती मोहम्मद उमर साहब, ए ॿिया उलमा अवां जे साम्हूं आहिनि। टाइम इंतहाई मुख्तसर आहे, रुगो हिकु अधु ॻाल्हि अवां जी ख़िदमत में करे ऐं मां इजाज़त वठंदुसि। अवां सां जलसनि में माशाअल्लाह काफ़ी अरसो थी वियो आहे, जलसनि में ईंदे ॿुधाइण वारा वाइज़ कंदे कंदे ज़िंदगी जा ॾिहाड़ा पूरा कंदा रवाना थींदा था वञनि। ॿुधण वारा बि ॿोधा ॿोधा केतिरा रवाना थी विया, केतिरा पोढ़ा केतिरा जवान वेठा आहियो, पर जलसनि में उम्मती बणिजी ईंदा कयो, चेकर बणिजी न ईंदा कयो। जेके कन ॿ खणी ईंदा हो न, इहे ॿ कन ॿुधण जे लाइ, हेॾां ॿुधी हेॾां कढण जे लाइ न। जेकॾहिं अमल वारी नियत सां जलसनि में अचिजे न त ॿ चार जलसा खोड़ हिन तबियत खे ठीकु करण जे लाइ। रुगो हिकिड़े जलसे में इहो इरादो कयो त अॼु खां पोइ मां निमाज़ न छॾींदुसि, ॿिए जलसे में इरादो कयो अॼु खां पोइ रोज़ानो इन क़ुरान जी तिलावत पाण बि कंदुमि ऐं पंहिंजे बच्चनि खे बि क़ुरान पढ़ाईंदुमि। ऐं टे जलसे में रुगो इहो इरादो कई त अॼु खां पोइ कूड़ न ॻाल्हाईंदुमि। ॿ चार जलसा तव्हांजे तबियत खे ठीकु करण जे लाइ खोड़ आहिनि, पर हालत इहा आहे जलसा ॿुधे ॿुधे अची ॾाढी थी वई, जनाज़े निमाज़ कोन थी अचे, अची ॾाढी थी वई, दुआ करूं त यादि कोन्हे, निमाज़नि जे रकातुनि जी ख़बर कोन्हे। पंहिंजे ज़िंदगी जो क़दुरु कयो। सिहत अल्लाह जी नेमत आहे, उन्हनि मरीज़नि खे ॾिसो जंहिंजा वारिस जंहिंजा मिट माइट मथां रोइनि था त रुगो अखियूं खोले असांखे ॾिसे त सही त हिन जे मथां बीठो। अल्लाह सी तव्हांजे मथां महिरबानी कई आहे। ख़ैर बारिश पे क्यों अल्लाह सी मेहरबानी फरमाई अवां असांजे मथां। अल्लाह सी अज़ीम दीनी दरसगाह में ही अज़ीम प्रोग्राम जेको थी रहियो आहे, इन में अल्लाह सी अवां असांखे अचण जी तौफ़ीक़ अता फरमाई आहे। ऐं अल्लाह सी अवां असां सभिनी खे जेके ॻाल्हियूं उलमा खां ॿुधूं उन ते अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाई। इहा माह मुबारक शाबान आहे, इन माह मुबारक में 15 शाबान जी रात आहे। जीअं साल जो बजट हुकूमत पास कंदी आहे, 15 शाबान जी रात पूरे साल जो दफ्तर बंद करे अगे साल जो वरी नए सिलसिलो शुरू थींदो आहे ऐं आखिरी साल जी रात हूंदी आहे। ऐं 15 शाबान जी रात अल्लाह जे तरफ़ ॾांहुं आम ऐलान हूंदो आहे को माफ़ी वठण वारो, अॼु मां अल्लाह खां माफ़ी वठे, मां गुनाह माफ़ थो कयां। हज़रत इब्राहीम अलैहिस्सलातु वस्सलाम अल्लाह के अर्ज़ तो करे, मिन्नतूं तो करे, रब्ब ला तुख़ज़नी यौम युबअसून, अल्लाह मूंखे क़यामत वारे ॾींहं जी रुसवाई खां बचाए। नबी हज़रत इब्राहीम अलैहिस्सलातु वस्सलाम क़यामत वारे ॾींहं जी रुसवाई खां अल्लाह का दुआ थो घुरे, अल्लाह का माफ़ी तो वठे, पनाह तो घुरे। ला तुख़ज़नी यौम युबअसून यौम ला युनफ़उ मालुन वला बनून इल्ला मन अतल्लाह बिक़ल्बिन सलीम। अल्लाह मूंखे क़यामत वारी रुसवाई खां बचाई। ही हज़रत इब्राहीम पर जैते अवां सां कलमा पढ़ियो मदीना जमीर ते, उन सां अल्लाह एडी मेहरबानी कई ना पंहिंजे हबीब सां कि अल्लाह पाक मोहम्मद करीम जे मथां वड फुड़ो रहमत जो मींह थो वसाए। ए हज़रत इब्राहीम जेको दुआ थो घुरे पियो सय्यद कायनात सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे लाइ, अल्लाह तो फरमाए ओ मुंहिंजा हबीब करीम मां अल्लाह तोखे क़यामत वारे ॾींहं जे उन परेशानी खां महफूज़ फरमाईंदुमि। अल्लाह जे कुरान आमद यौम ला युख़ज़िल्लाहु नबिय्य वल्लज़ीना आमनू मअहु नूरुहुम यस्आ बैन अयदीहिम व बिअयमानिहिम यक़ूलूना रब्बना अतमिम लना नूरना वग़फिर लना इन्नका अला कुल्लि शैइन क़दीर।
अल्लाह तो फरमाए मुझे हबीब मां अल्लाह तो के क़यामत वारी उन दुखे मंदर खां क़यामत वारे उन इंतहाई दुखाईंदड़ टाइम ते मां अल्लाह तो के इन शय खां बचाईंदो तो सागर तुझे परवानन के भी बचाईंदुम। हजरत मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम अल्लाह जो नबी अजकल मानू कोशिश था करन यहूदन ईसाइन के तहजीब के अपनाने जी जोरी कोशिश था कर अंग्रेजन जे लिबास के दिसी मुसलमानन के पाक मुहम्मद करीम जे लिबास न थो वणे यह गल समझी छो। हजरत मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम रोए थो दुआ तो घुरे रब्बि अरनी अल्लाह मुखे दीदार करा जवाब थो अचे लन तरानी मुखे न दिसी सके ए पाक मुहम्मद करीम जो मकाम अल्लाह तो फरमाए सुम्मा दना फतदल्ला अल्लाह जो कुरान आमद लो सुम्मा दना फतदल्ला फकान काब कौसैन औ अदना। हजरत मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम रोई दो तो करे ओ मुझे अल्लाह मुझे जुबान जी गंढ के खोले ओ मुझे अल्लाह मुझे जुबान में असर पैदा कर अल्लाह मुझे ज़बान में असर पैदा कर माण्हुनि सां ॻाल्हायां त मुंहिंजी ॻाल्हि माण्हुनि जी दिलनि ते असर करे। रब्बि श्रह ली सदरी वयस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली। ए कलीम रोए तो जे तो मुझे अल्लाह मुझे ज़बान जी गंढ के खोल मां वाइज़ क्या अल्लाह मुझी ज़बान में असर पैदा कर जो तू उम्मतियां उन जे लाइ अल्लाह तो फरमाए अलम नशरह लक सदरक अलम नशरह लक सदरक व वज़अना अन्का विज़रक अल्लज़ी अन्क़ज़ ज़हरक। महबूब मां तुझे सीने के खुशादो करे छडियो जो तां जेते तां सा कलमो पढ़ियो आ उन जे लाइ रब कुरान में इए तो फरमाए ना वो जो लेने गए थे कलीमे खुदा वो जो लेने गए थे कलीमे खुदा फर्क ये है कलीम और महबूब में वो जो लेने गए थे कलीमे खुदा फर्क ये है कलीम और महबूब में वो कलाम उनका लेने गए तूर पर और इनके घर खुद खुदा का कलाम आ गया। हजरत मूसा है ए पाक मुहम्मद करीम जो मकाम क़यामत वारे दिहाड़े जे देवा सा कलमो पढ़ियो ना अल्लाहु अकबर कबीरा काश न महबूब जी सुन्नत अमल क्यों सूफी न तो करे होशियारी मामा सहाबा किराम पाक मुहम्मद करीम जी महफिल में वेंदा हा न जेका गाल अल्लाह जनी बेख्या मिलती उन ते अमल कंदा। हजरत अब्दुल्लाह बिन मसूद मुझे आका जो सहाबी आ जिंदगी जो आखिरी लम्हात हिन हजरत उस्मान आयो हजरत अब्दुल्लाह बिन मसूद सा तब पुरसी क्यों हजरत उस्मान सी फरमायो अवा जिला मां को सुठो हकीम वठी चा हजरत अब्दुल्लाह बिन मसूद जी अखिन में पानी आयो चे तो उन हकीम ही त बीमार कयो बिन अवा जे लाए बैतुल माल मां को वजीफो मुकर कजे। हजरत अब्दुल्लाह बिन मसूद फरमायो तो मुखे इन शे जी जरूरत नहीं जिस भला मुझे बच्चन के कम ईंदो। हजरत अब्दुल्लाह इब्न मसूद जवाब ॾिनो त पाक मुहम्मद करीम जो फरमान मुझे सामुआ मदीने के अमीर फरमायो जंहिंजे घर में रात जो रोजानो सूरत वाक़िया जी तिलावत थींदी अल्लाह उन घर के रिज़्क़ जी तंगी का महफूज करे छॾी। हजरत अब्दुल्लाह बिन मसूद तुझे मुझे बचड़न सभी के सूरत वाक़िया याद आ रोजानो मुझे घर में सूरत वाक़िया जी तिलावत थींदी आ मुखे अल्लाह जी रहमत में उम्मीद आ तो मुझे घर में कड़े रिज़्क़ जी तंगी नहीं। तां भी सूरत वाक़िया पढ़दा क्यों
सूरत वाक़िया जी रोज़ानो घर में तिलावत कंदा क्यों, कुरान शरीफ रोज़ानो पंहिंजे घर में पढ़दा क्यों, पोइ ॾिसो तव्हांजे घर में बरकतूं कीअं थियूं अचनि। मार्स पे क्यों क़यामत वारे ॾींहुं जॾहिं मदीने में जे मीर जी सवारी जन्नत ॾे हलंदी, हे वज़ीर आला जो प्रोटोकॉल, हे वज़ीर आज़म जो प्रोटोकॉल, हे केर थो वञे, हे सदर जो प्रोटोकॉल थो वञे, हे उन जूं गाॾियूं आहिनि, हे उन जो इस्तक़बाल आहे। आत्मा तोखे मदीने जे मीर जो प्रोटोकॉल थो ॿुधारियां। क़यामत वारे ॾिहाड़े जॾहिं मुंहिंजो साईं जन्नत जी सवारी ते चढ़ी ऐं जन्नत ॾे रवाना थींदा, अल्लाह जो क़ुरान आवाज़ नो यौम ला युख़ज़िल्लाहुल नबिय्य वल्लज़ीना आमनू माउ नूरुहुम, अॻियों बि नूर हूंदो, पोयां बि नूर हूंदो, सॼे पासे खां बि नूर जूं रोशनियूं हूंदियूं, खॿे पासे खां बि नूर जूं रोशनियूं हूंदियूं। बाग़ जन्नत में मोहम्मद मुस्कुराते जाएंगे। दिल जे मोहब्बत सां जागी करे ना। बाग़ जन्नत में मोहम्मद मुस्कुराते जाएंगे और फूल रहमत के गिरेंगे हम उठाते जाएंगे। आखिर दावाना अल्हम्दुलिल्लाह।